हिननि तारियुनि ते दाद ॾियां। पहिरियों दफ़ो मूं ॿुधो आहे ऐं ॾिठो आहे जो सिंधियुनि दिलि खोले दाद ॾिनो आहे। हूअं बि सिंधी हमेशह दाद ॾियण में महिरबानी। महिरबानी। असीं तुफ़ैल संजरानी खे थोरी देरि खां पोइ वरी तव्हांजे अॻियां हाज़िर कंदासीं जीअं ताईं हिते वेठा हुजो ऐं चुरी न सघो। असीं अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम तव्हांजे साम्हूं पेश करण वारा आहियूं जो तव्हीं चाहींदा त असीं रिसेस जे महिल बि ॿाहिरि न वञूं। असीं तव्हांजे साम्हूं हाणे पेश कंदासीं हिकु मोहिणी मुर्क वारी शहनीला। चवंदा आहिनि न जॾहिं मन में सचाई सादगी सुठाई हूंदी आहे त उहा चहिरे ते नूर जा ज़ाहिर थी बीहंदी आहे। अहिड़े ई क़िस्म जो नूर आहे शहनीला जे चहिरे में ऐं अहिड़े ई क़िस्म जो संदसि ॻाइण जो अंदाज़ आहे। मूं हुनखे KTN टेलीविज़न ते ॾिठो। ज़ाहिर आहे त टेलीविज़न जे ज़रिए असीं सचमुच पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाए सघूं था ऐं असांखे इन ॾिस में का ज़रूरु कोशिशि करणु घुरिजे। ऐं जॾहिं मूं खेसि ॻाईंदो ॿुधो तॾहिं उनजे ॿिनि रागनि मूंखे तमामु घणो मुतासिर कयो। उन मां अॼु हिकु राग ते तव्हीं नृत्य पेश कंदा असांजा के ॿार, पर उन खां पहिरीं हूअ तव्हांजे साम्हूं पेश कंदी मशहूरु गीत अले मुंहिंजा मारूअरा मुंहिंजा ढोलूअरा। शहनीला अली। मरी जीवन हो तुझे मुल्क में खती कफन दे उन जे लोड़ लटे जिते झूपा जांगियड़न जा भरपूर तारीफ अदा करें महफिल में चार चले लगे। मत जनता के मज़ो पाइंदा दुबई जे हाल में शो थिए पियो।